नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मैड में ख़बर ॾींदा हलूं त पंहिंजे हथनि खे बार बार धोइण जे उनवान हेठि रांधण में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हथ धोइण जो बंदोबस्त करे अवामी जागृता मुहिम हलाई वई। प्रेस क्लब रांधण तरफ़ां रांधण शहर जे हुसैनी चौक, सेवाणी चौक, कार स्टॉप, इमाम बारगाह चौक, शाही बाज़ार, टाउन गेट, शेख राइस मिल, बेलो खातो ऑफिस, सोनारा बाज़ार, नाका चौक अॻियां हथ धोइण लाइ साफ़ियुनि तरफ़ां एहतमाम कयो वियो। ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे साबुण सां हथ धोइण तरफ़ आमद करे खेनि एहतियाती तदाबीरूं करण जो चयो वियो। इन मौक़े ते प्रेस क्लब रांधण जे सहाफ़ियुनि ज़ुल्फ़कार जुणेजो, डॉक्टर मोहम्मद सलीम बिरोई, कामरेड शमन सोलंगी, आसिफ आराई, अब्दुल रसूल, मुनीर सुमरो, गुलाम फरीद ऐं जावेद समूह चयो आहे त आलमी सतह ते पखड़ंदड़ वायरस ऐं वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।